अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमाम आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां अॼु काॾे वञी रहियो आहियां। इहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायां थो। उन खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे नंढी गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। दोस्तों असांजे शहर में दरगाह आहे, हज़रत छलन फ़क़ीर साईं जी दरगाह आहे, उते वञी रहिया आहियूं। तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। असां तमामु जल्द नज़दीक पुॼी विया आहियूं ऐं मूंसां गॾु मुंहिंजो भाउ आहे नंढो अकबर उर्फ़ रमू, उन सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। हीउ मूंसां गॾु आहे। जी 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 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों लख कुर्ब लख महिरबानी तव्हांजूं। असांजे चैनल खे ॾिसो पिया, सब्सक्राइब कयो पिया ऐं लाइक कयो पिया। ईअं त दिलि चाहियो त असां अॼु वञी रहिया आहियूं हज़रत छलन साईं ते। हलंदासीं, तव्हांखे ज़ियारत कंदासीं, असीं बि हलंदासीं, वॾियूं दुआयूं घुरंदासीं। वॾी महिरबानी, वधीक हलूं था, ज़ियारत कयूं था। दोस्तों असां तव्हां दोस्तनि जे लाइ बि दुआ घुरंदासीं। जेके दोस्त असांजी हिन वीडियो खे ॾिसनि था उन्हनि दोस्तनि जे लाइ दुआ घुरंदासीं। तव्हां दोस्तनि जे नालनि जी त ख़बर त न आहे, वरी बि तव्हांजे लाइ दुआ घुरंदासीं। अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, सलाम रखे। दोस्तों ही मेन गेट आहे जेको दोस्तों ही रोड आहे, ही ॾहरवा रोड, ॾहर की ज़िलो घोटकी में ही दरगाह आहे। जे अगरि तव्हां अचणु चाहियो था त अची सघो था हिते। ऐं असां हाणे दरगाह जे अंदरि वेंदासीं। तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ बि घुरंदासीं। अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, सलामत रखे। तव्हां दोस्तनि जे नाले जी ख़बर न आहे, वरी बि तव्हांजे लाइ दुआ घुरंदासीं। इंशाल्लाह ॿी वीडियोनि में तव्हांजो नालो ज़रूरु खणंदासीं। तव्हां जेको आहे तव्हां कॉमेंट्स में नालो ज़रूरु ॾींदा कयो, जीअं असां तव्हांजो वीडियो में नालो खणी सघूं। दोस्तों तव्हांखे दरगाह जी ज़ियारत कराईसीं ऐं हाणे तव्हांखे उहा जॻहियूं ॾेखारींदासीं जिते जिते महफ़िल थींदी आहे। ॿियूं सूमर वारे ॾींहुं, नवें सूमर ते उहे जॻहियूं तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं मूंसां गॾु मुंहिंजो भाउ अकबर उर्फ़ रमू गॾु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। अकबर कीअं महसूसु कयो था दरगाह ते? तमामु बहितरीनु, दिलि ख़ुशि थी, ताज़ो थी वियो। आयासीं साईं, ज़ियारत कईसीं, दुआऊं घुरियूंसीं। जीअं त तव्हां सां ॿुधायूं दोस्तों तव्हांखे त हिते सूमर वारे ॾींहुं, हर नओं सूमर हुजे, हिते महफ़िल थी वेंदी आहे। सूफ़ी राग कंदा आहिनि, सूफ़ी फ़नकार ईंदा आहिनि परे परे जा। तव्हांखे उहा जॻह ॾेखारींदासीं दोस्तों, त उहा कहिड़ी जॻह आहे, कहिड़ी जॻह ते मिसाल त वेही करे सूफ़ी राग कया वेंदा आहिनि। हे थोरो ॾेखारियो साईं, हलूं था दोस्तों, तव्हांखे ॾेखारियूं था त हे जॻह आहे उहा जंहिं सूमर वारे ॾींहुं हिते महफ़िल कई वेंदी आहे, सूफ़ी राग ॻाया वेंदा हूंदा आहिनि। ऐं हिते वॾा वॾा हक़ीक़तमंद ईंदा आहिनि, हाज़िरी भरींदा आहिनि। लंगर न्याज़ बि इंतिज़ाम आहे हिते, सेटअप थियल आहे। साम्हूं ॾिसो त तव्हां, हिते लंगर न्याज़ तयारु कयो वेंदो आहे। तमामु परे परे जा हिते माण्हू ईंदा आहिनि, ज़ियारत कंदा आहिनि, बल्कि हिते रहंदा बि आहिनि, ज़ियारतूं कंदा आहिनि। वॾो हिते जेका त परे परे जा माण्हू ईंदा आहिनि। की किथे आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त ज़िला घोटकी, तालको ॾहरकी में। हिनखे ॾेरवा रोड बि लॻे थी, पंहिंजो शहर खां इमामबारगाह रोड बि लॻे थी। हिते अचण जे लाइ रस्तो आहे। कोई बि दोस्त अची सघे थो ॿाहिरि खां, मतिलबु अॾे ते लहे थो त उन खे चवंदो त ॾेरवा रोड छलन साईं ते पुॼायो, असांखे हर की तव्हांखे पुॼंदो। वॾी महिरबानी दोस्तों। जे अगरि तव्हांखे साईं जी दरगाह ते अचिणो आहे त कंहिं बि रक्शे वारे खे बि चवंदव न तव्हां असांखे छलन साईं जी दरगाह ते वञिणो आहे, तव्हांखे रिक्शे वारो हिते पुॼाईंदो। ॾहरकी शहर में आहे, ज़िला घोटकी जे शहर तालके में। तव्हां हिते अची सघो था। कंहिं बि रिक्शे वारे खे चवंदो त असांखे छलन फ़क़ीर साईं जी दरगाह ते पुॼायो, तव्हांखे हिते रिक्शे वारो पुॼाए वेंदो। दोस्तों अॼु जी ही व्लॉग वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।